أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل هذه سبيلي أدعو إلى الله على بصيرة أنا ومن اتبعني وسبحان الله وما أنا من المشركين सूरह यूसुफ जी हिकिड़ी आयत तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमाए थो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे त अवां ऐलान करियो, अवां फ़रमायो उल हाज़िही सबीली, त ही मुंहिंजो रस्तो आहे, ही मुंहिंजो मक़सदु आहे। कहिड़ो? अदउ इलल्लाह, आउं अल्लाह जे तरफ़ माण्हुनि खे दावत ॾियां थो, सॾियां थो। आला बसीरतिन, पूरे यकीन सां। अना व मन इत्तबअनी, आउं बि ऐं जिन मुंहिंजी पैरवी कई, यानी जिन कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि सभिनी जो इहो कमु आहे। असांजे मथां अल्लाह रब्बुल आलमीन ॿ ज़िमेदारियूं रखियूं आहिनि। हिकिड़ी ज़िमेदारी त इहा रखी आहे त असां अल्लाह रब्बुल आलमीन खे मञी करे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जे हुक्मनि जी फ़र्माबरदारी करियूं। पर जेकॾहिं असां इन ॻाल्हि खे मुकमल तौर ते कयो, अल्लाह पाक खे मञियोसीं, अल्लाह पाक जे तरफ़ां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुझु खणी आया उनखे सचो दिलि सां मञियोसीं ऐं जेके अल्लाह ताला जा अहकामात आहिनि उन्हनि खे पूरे तरीक़े सां पंहिंजे ज़ात जे एतबार सां पूरो कयोसीं, त असां अधु ज़िमेदारी पूरी कई, अधु शइ पूरी कईसीं। ऐं ॿियो मुतालबो जेको असांखां आहे उहो इहो आहे त असां ॿियनि खे बि दावत ॾियूं। जॾहिं असां इहे ॿई कम कंदासीं, यानी ख़ुदि बि जेको आहे अल्लाह रब्बुल आलमीन ते ईमान ऐं आमाल सालिहा, यानी अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे मुताबिक़ जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी खे गुज़ारींदासीं ऐं उन खां पोइ इन जी ॿियनि खे दावत ॾींदासीं, त पोइ असां ॿई ज़िमेदारियूं पूरियूं कयूं ऐं पोइ इंसान मुकमल कामयाबु थींदो। उन सां गॾोगॾु सूरह असर में अल्लाह रब्बुल आलमीन इहो बि फ़रमायो त इन सां गॾोगॾु इहो बि आहे त जेके तकलीफ़ूं अचनि इन हक़ ते हलण में ऐं हक़ जी दावत में, उन खे माण्हू ख़ुदि बर्दाश्त बि करे ऐं ॿियनि खे बर्दाश्त करण ते तयारु बि करे। छो त उन में कामयाब इंसाननि जूं जेके मुकमल तौर ते कामयाब थी वञनि उन्हनि जूं चार निशानियूं बयानु कयूं आहिनि। चार निशानियूं चइजनि, बल्कि कामयाबी चइनि शयुनि में, मुकमल कामयाबी चइनि शयुनि में मुनहसिर ॿुधाई वई आहे। हिकिड़ो इहो त इल्लल लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। ईमान, आमाल सालिहा, तवासी बिल हक़ ऐं तवासी बिस सब्र। तवासी बिल हक़ जो मतिलबु त इहो आहे दावत, यानी हक़ जी दावत ॾियणु, हक़ जी ॿियनि खे वसीयत करणु। ऐं तवासी बिस सब्र जो मतिलबु इहो आहे त इन हक़ जी दावत ते या हक़ ते हलण में जेके तकलीफ़ूं पेश अचनि उन खे इंसान बर्दाश्त करे। त अहिड़नि इंसाननि खे अल्लाह रब्बुल आलमीन मुकमल तौर ते कामयाबी जी बिशारत ॾिनी आहे। उन खां अलावा बाक़ी जेके इंसान आहिनि उन्हनि खे ॿुधायो वियो त सभु जा सभु इंसान उहे ख़सारे में आहिनि सवाइ इन्हनि चइनि जे। त इन जी कोशिशि करणु घुरिजे त भई असुल अल्लाह पाक असांखे हीअ ज़िंदगी जेका आहे उहो थोरे वक़्त जे लाइ ॾिनी आहे। इजो त असांजी इहा ज़िंदगी ख़तमु थियण वारी आहे ऐं अकुलमंद इंसान उहो आहे जेको हिते पहिरीं त यानी सम्झी वठे त मुंहिंजो अल्लाह मूंखां हिते छा थो चाहे, ऐं उन खां पोइ सम्झण खां पोइ वरी उन ॻाल्हि ते हले जेका अल्लाह पाक हिन खां सुभाणे क़यामत जे ॾींहुं पुछंदो त मूं तोखे ज़िंदगी ॾिनी, मूं तोखे जान ॾिनी, मूं तोखे माल ॾिनो, मूं तोखे वक़्तु ॾिनो, मूं तोखे सलाहियतूं ॾिनियूं, मूं जेको तोखां चाहियो थिए तो मुंहिंजी चाहत खे पूरो कयो या तो कोन कयो, उन जे मुताबिक़ तूं मूंखे हिसाबु ॾे। त इंसान जे मथां इहो बि आहे त हू इल्मु हासिलु करे
यानी इहो मालूम करे त मुंहिंजो रब मूंखां छा थो चाहे, ऐं पोइ इंसान उन ते अमल करे। उन में इल्म में सभिनी मां वॾे में वॾी शइ जेका आहे न क़ुर पाक आहे। क़ुर पाक अल्लाह रब्बुल आलमीन असलुल उसूल आहे क़ुर पाक। इन क़ुर में अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे पंहिंजो तारुफ़ बि करायो आहे। क़ुर जूं तक़रीबन मुख़्तलिफ़ क़ौल आहिनि। क़ुर जूं तक़रीबन 6666 आयतूं आहिनि। उन्हनि 6666 आयतुनि मां उलमा फ़रमाईंदा त 500 आयतूं जेके आहिनि उन्हनि में सिर्फ़ु अहकामात आहिनि। नमाज़, रोज़ो, ज़कात करण जा न करण जा अहकामात सिर्फ़ु 500 आयतुनि में आहिनि। बाक़ी 6000 खां मथे आयतूं जेके आहिनि उहे उन में छा आहे, उन जे अंदरि जेको त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजो तारुफ़ करायो आहे, आउं केरु आहियां। अहिड़े तरीक़े सां अल्लाह रब्बुल आलमीन क़ौमुनि जा वाक़ियात बयानु कया आहिनि। नबियुनि जो नबियुनि जा वाक़ियात बयानु कया आहिनि। नबी सॻोरा आया, उन्हनि अची पंहिंजे क़ौम खे वॾे शफ़क़त सां, महिरबानीअ सां, मुहबत सां सम्झायो। पर उन जो नतीजो इहो निकितो त जिन थोरा माण्हुनि उन्हनि जी ॻाल्हि खे मञियो, उहे कामयाबु थी विया, ऐं जिन घणनि इनकार कयो उहे सभु नाकाम थी विया। अहिड़े तरीक़े सां ज़मीन आसमान, इन जी पैदाइश, इन में कहिड़ियूं कहिड़ियूं अल्लाह रब्बुल आलमीन जूं कुदरत जूं निशानियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जूं जेके यानी मज़मून आहिनि, जेके तरग़ीबी मज़मून आहिनि, जेके अल्लाह रब्बुल आलमीन जिन सां अल्लाह पाक जी मारिफत हासिलु थिए थी, जंहिंसां इंसान खे जेको आहे सो ईमान जी रोशनी में इज़ाफ़ो थिए थो, उहे जॾहिं इंसान जेको आहे सो उन्हनि मां फ़ाइदो हासिलु कंदो आयतुनि मां, त इंसान में अमल करण जी क़ुवत पैदा थींदी। ऐं अमल करण जे लाइ जेके अहकामात अल्लाह ॾिना उहे सिर्फ़ु 500 आयतुनि में बयानु कया। बाक़ी अक्सरियत माना 6000 खां वधीक आयतुनि में अल्लाह ताला यानी उहे आयतूं बयानु कयूं जिन जे ज़रिए सां इंसान में उहा क़ुवत पैदा थिए, जंहिंसां इंसान पंहिंजे ख़्वाहिशात जे ख़िलाफ़ु अल्लाह पाक जे अहकामात खे पूरो करे। त हाणे पूरे क़ुर खे जेको सो मालूम करण जी ज़रूरत आहे। पूरे क़ुर पाक जो इल्मु हासिलु करियूं, ऐं अहिड़े तरीक़े सां हदीस पाक आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेका तशरीफ़ फरमाई क़ुर पाक जी, इहो असुल उसूल आहे। इन सां जेको सो असां ॿिन्ही जहाननि में कामयाबु थींदासीं। ॿिन्ही जहाननि में जे कामयाबीअ जो जेको सो असांखे रस्तो इन मां नसीबु थींदो। अल्लाह रब्बुल आलमीन मूंखे बि इन जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, अव्हां खे या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन। रहमतुल्लाह। सुब्हानल्लाह।